धाड़ेलनि वटि जदीद हथियार। असां वटि न जदीद हथियार, न गाॾियूं, न ई ॿियूं सहूलियतूं आहिनि। अमन कीअं क़ाइम करायूं? सखर डिवीज़न जी पुलिस धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन खे ॾुखियो करार ॾींदे सिंध हाई कोर्ट ॾाढो बेवसी ज़ाहिर करे छॾी। अदालत अमन ओमान जी सूरत-हाल ते ॻणती ज़ाहिर कंदे चयो त घोटकी में पुलिस एहलकार शहीद पिया थियनि। अमन ओमान जी सूरत-हाल ख़राब आहे। हिते केरु रहंदो ऐं केरु कारोबार कंदो? एतिरा एहलकार शहीद थी विया। अव्हां खे हाणे होश आयो आहे त हथियार न आहिनि। शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न में अमन ओमान जी सूरत-हाल बाबति नोटिस ते ॿुधणी दौरान शहीद बेनज़ीराबाद ऐं सखर डिवीज़न जा DIGs ऐं SSPs ऐं ॿिया अमलदार पेश थिया। जदीद हथियार ऐं ॿियूं सहूलियतूं न हुजण जूं शिकायतूं। अदालत चयो त पंजाब में जदीद हथियार, थाणा ऐं सहूलियतूं आहिनि त सिंध में छो न आहिनि। अदालत अमन ओमान जी सूरत-हाल बहितर बणाइण जी हिदायत कंदे पुलिस खे जदीद हथियारनि समेत ॿियूं सहूलियतूं फ़राहम करण लाइ चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध खे हुकुम जारी करे छॾियो। ईंदड़ ॿुधणीअ ते रिपोर्ट बि तलब। पेशावर पुलिस लाइन्स में आपघाती धमाको कंदड़ बमबार पुलिस जी वर्दी में हो। CCTV फुटेजेस बि साम्हूं अची विया। IG KP मौज़म जा अंसारी चयो आहे त मस्जिद में आपघाती धमाको कंदड़ दहशतगर्द जो पतो लॻाए वरितो। दहशतगर्द नेटवर्क जे बि वेझो पहुची चुका आहियूं। दहशतगर्द पुलिस जी वर्दी में हो। एहलकारनि पटे भाई समझी संदसि तलाशी न वरिती। पेशावर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे IG चयो त बमबार जी मोटरसाइकिल जो बि पतो लॻायो आहे। पेशावर धमाके खां पोइ कंहिं चयो बारूदी मवाद रखियो वियो, कंहिं वरी धमाके खे ड्रोन हमलो करार ॾिनो। हिते हर को साइंसदान बणियो वेठो आहे। असां हिकु हिकु शहीद जे पलान वठंदासीं। फॉरेन फंडिंग केस में इलेक्शन कमीशन जे फैसले ख़िलाफ़ PTI जी दरख़्वास्त रद्द। इस्लामाबाद हाई कोर्ट जी 3 रुकनी लार्जर बेंच ज़बानी फ़ैसिलो ॿुधाईंदे दरख़्वास्त रद्द कई। तफ़सीली फ़ैसिलो बाद में जारी कयो वेंदो। PTI मना थियल फंडिंग केस में फैक्ट फाइंडिंग कमेटी जी रिपोर्ट चैलेंज कई हुई। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी मथां इमरान ख़ान जे क़त्ल जी साज़िश जो इल्ज़ाम लॻाइण ते अवामी मुस्लिम लीग जो गिरफ़्तार कयल सरबराह शेख रशीद 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। इस्लामाबाद जी अदालत 8 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ॾियण वारी इस्तदा रद्द कंदे 2 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर करे वरितो। आबपारा थाणे ते दाख़िल FIR जे मतन मूजिब शेख रशीद तकरारी बयान ॾेई आसिफ ज़रदारी ऐं संदसि ख़ानदान लाइ ख़तरा पैदा करणु चाहे थो ऐं ॿिनि पार्टियुनि खे पाण में वेढ़ाए मुल्क जो अमन तबाह करणु चाहे थो। अदालत में पेशी वक़्तु ॻाल्हाईंदे शेख रशीद चयो त माज़ी में जंहिं बि हुकूमत मूंखे गिरफ़्तार कयो उहा ख़तम थी वई। 15 फ़रवरी ताईं मुल्क जो नक्शो तब्दील करे छॾींदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान खे सस्ती ऐं मयारी तवानाई जी ज़रूरत आहे। थर जो कोयलो ॾहाकनि ताईं पाकिस्तान जी तरक़ी में किरदार अदा करे सघे थो। कराची न्यूक्लियर पावर प्लांट 3 वारे मंसूबे जी इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त CPEC मंसूबनि सां पाकिस्तान में हज़ारे मेगावाट बिजली पैदा थी रही आहे। माज़ी में ॾुखियाईनि सबबि CPEC में देर थी। पूरी उम्मीद आहे त पाक चीन लाॻापा बहितर बणाए CPEC मंसूबे खे अॻिते वधाईंदासीं। SUP सिंध दुश्मन मंसूबे ख़िलाफ़ सखर खां कराची ताईं पैदल मार्च जो ऐलान करे छॾियो। जामशोर में पार्टी जे इजलास बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे ज़ैन शाह चयो त सिंध जे हर इदारे में करप्शन उरूज ते आहे। सूबे में हथ वठी धारी आबादकारी कराई वई। सिंध दुश्मन मंसूबनि ख़िलाफ़ 15 फ़रवरी खां 19 मार्च ताईं पैदल मार्च कंदासीं। कराची जे PIDC वारे इलाइक़े में गाॾी रोकण तां औरत जी ट्रैफ़िक पुलिस जे DSP सां बदतमीज़ी, खेसि चमाट बि वहाए कढी। वीडियो वायरल थियण बाद पुलिस ऑफिसर इश्तियाक हुसैन जी फरियाद ते औरत अनम, संदसि मुड़िस आबिद मलिक ऐं भाउ असद ख़िलाफ़ केस दाख़िल। केस में ड्यूटी अटकाव जा
कलम शामिल SSP रखण जो चवण आहे त औरत मामले ते माफ़ी वरिती DSP खेसि माफ़ बि कयो आहे पर यूनिफॉर्म पहिरियल ऑफिसर मथां हथ खणण वारे मामले ते कानूनी कार्रवाई ज़रूर थींदी। हलाणी वेझो ॻोठाणे खां मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश, पुलिस पहुची वई, मुक़ाबले में 2 मुबैना फोरू मारिजी विया, फायरिंग में हिकु एहलकार बि ज़ख़्मी। झंटोमरी वेझो ॻोठ जुमा खान लुंड में 3 घरनि खे बाहि लॻी वई, 10 ॼणा सड़ी ज़ख़्मी थी पिया, समूरा ज़ख़्मी हैदराबाद मुंतक़िल। ज़ख़्मियुनि में मस्मात सारा, फातिमा, फिज़ा, परवीन, ज़ीनत ऐं ॿिया शामिल। ॻोठाणनि मूजिबि घरनि खे चुल्ह मां बाहि लॻी, इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो न पहुतो, जंहिं सबबि नुक़सान घणो थियो। कुंभ वेझो ॻोठ रमज़ान महराणी में हिकु नींगरी सां ज़्यादती करे वीडियो वायरल कंदड़ ऐं ॿियनि नींगरियुनि जो एतिराज़ जोॻियूं वीडियोज़ ठाहींदड़ वेशी जवाबदार अञा ताईं कानून जी पकड़ में न आयो। जवाबदार जी गिरफ़्तारीअ लाइ सिविल सोसाइटी जो मुज़ाहिरो ऐं धरणो। मुज़ाहिरनि पारां नींगरियुनि सां ज़्यादती ऐं वीडियोज़ ठाहींदड़ जवाबदार खे सख़्त सज़ा ॾियण जो मुतालबो। राणीपुर मां मच्छी ख़रीद करण लाइ राज़ी देरो वियल दुकानदार मुबैना तौर अगवा, धाड़ेलनि 50 लाख रुपया भुंग घुरी वरितो। वाटसन मूजिबि अमानत अली मल्हा मच्छी ख़रीद करण लाइ राज़ी देरो वियो त रस्ते तां धाड़ेलनि हथां अगवा थी वियो। धाड़ेलनि फ़ोन करे 50 लाख रुपया भुंग घुरियो आहे। ग़रीब आहियूं, एतिरा पैसा किथां आणियूं, पुलिस मुखी खे बाज़ियाब कराए। मलीर जे रेढ़ी ॻोठ में हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़तल। हथियारबंदनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल अज़ीम गजड़ियो इस्पताल मुंतक़िल न थियण सबबि तड़पी तड़पी फोत थी वियो। बरतानिया में 124 सरकारी इदारनि जे 5 लख खां वधीक मुलाज़िमनि जी हड़ताल सबबि मुल्क जो कारोबार ठप थी वियो। बरतानवी मीडिया मूजिबि पघारुनि में वाध न थियण ऐं ॿियूं मराहतूं न मिलण ख़िलाफ़ स्कूल्स, यूनिवर्सिटीज़, बॉर्डर सिक्योरिटी फोर्स, ट्रेन ऐं बस सर्विस जे ड्राइवर समेत केतिरनि इदारनि जी लखें मुलाज़िमनि कमु छॾे हड़ताल करे एहतजाज कयो। मुलाज़िमनि जी हड़ताल सबबि बरतानिया में 85% स्कूल्स ऐं यूनिवर्सिटीज़ मुकमल तौर बंदि रहियूं। पघारुनि में वाध न थियण जी सूरत में ॿीहर एहतजाज उचिता। अमेरिकी रियासत टेक्सास में बर्फ़ानी तूफ़ान तबाही मचाए छॾी, लखे माण्हू बिजली खां महरूम। शदीद बर्फ़बारी सबबि सवे उॾामूं मुअतल, ट्रेन सर्विस बि बंदि थी वई। अमेरिकी मीडिया मूजिबि बर्फ़ानी तूफ़ान सबबि सवे गाॾियुनि खे नुक़सान पहुतो आहे। मुख़्तलिफ़ हादसनि में 6 माण्हू फोत थियण जी बि तस्दीक़।